बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॿिए बाब में अॼु असीं पढ़ंदासीं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु ख़ातिमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि वसहबिहि वसल्लम जी अतात ऐं उन जी अहमियत। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अतात जो मतिलबु अतात अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजो मतिलबु फरमाबरदारी ऐं ताबेदारी करणु आहे। इस्लामी तालीमात मुताबिक़ जहिड़ी तरह अल्लाह ताला ते ईमान आणणु ज़रूरी आहे त अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ते यकीन रखणु ऐं उन जे हुकुमनि ऐं हिदायतुनि जी दिलि ऐं जान सां अतात करणु फ़र्ज़ु आहे ऐं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुकुमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी करणु कीन जुग आहे। बल्कि हक़ीक़त हीअ आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत खां सवाइ अल्लाह ताला जी इताअत मुमकिन ई न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी इताअत जी अहमियत। इन किताब में नबी साईं जो अॻ में गुंबद ॾिसूं, दीदार कयूं, उन जी ज़ियारत कयूं। माशा अल्लाह, सुभान अल्लाह। गुंबद खुज़रा जो हिकु ख़ूबसूरत ॾेख। अॻिते पढ़ंदा हलूं। क़ुरान मजीद अल्लाह ताला जो जामिअ किताब आहे जंहिंमें अल्लाह ताला निमाज़, रोज़ो, ज़कात, हज ऐं जिहाद वग़ैरह जा अहकाम ॾिना आहिनि, पर उन्हनि जे अदा करण जो वाज़िह तरीक़ो ऐं मुकमिल तशरीह न ॿुधाई आहे। उन्हनि इबादतुनि जे अदा करण जो तरीक़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे कौल ऐं अमल ज़रिए ॿुधायो आहे। उन करे अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत खे मुस्लमाननि ते लाज़िम बणायो आहे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत खां सवाइ न त क़ुरान मजीद जा अहकाम सम्झी सघजनि था ऐं न वरी उन्हनि ते अमल करे सघिबो। उन करे अल्लाह ताला पंहिंजी इताअत सां गॾु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत जो हुकुम ॾिनो आहे। अल्लाह ताला जो इरशाद आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल। तर्जुमो, ए ईमान वारो, अल्लाह जी फरमान बरदारी करियो ऐं पैगम्बर जी फरमान बरदारी करियो। ॿी आयत में अल्लाह ताला जो इरशाद मुबारक आहे, तर्जुमो, जेको पैगम्बर जी फरमान बरदारी कंदो तंहिं बेशक अल्लाह जी फरमान बरदारी कई। क़ुरान मजीद जे घणनि आयतुनि में उहा वज़ाहत कई वई आहे त को बि शख़्स एतिरे ताईं मुमिन नथो थी सघे जेतिरे ताईं हू पंहिंजी ज़िंदगीअ जे सभिनी मामलनि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कयल फ़ैसिलनि मुताबिक़ अमल न करे। अहिड़ीअ तरह क़ुरान मजीद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत खे तमामु वॾी कामयाबी
ऐं जन्नत में दाख़िल थियण जो सबबु ॼाणायो वियो आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जे नाफ़रमानीअ खे नाकामी ऐं दोज़ख में वञण जो सबबु ॼाणायो वियो आहे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जे हिदायतुनि ऐं फ़ैसिलनि मुताबिक़ अमल करणु ईमान जो बुनियादी शर्त आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम पंहिंजनि इरशादनि में हीअ वज़ाहत कई आहे त को बि शख़्स उन वक़्त ताईं मोमिन नथो थी सघे जेतिरे ताईं हू पंहिंजे वालिदैन, औलाद, माल ऐं धन ऐं सभिनी माण्हुनि खां वधीक मूं सां मोहबत न करे। वधीक फरमायाऊं त ऐं जेतिरे ताईं पंहिंजे ख़्वाहिशुनि खे मुंहिंजी ॾिनल हिदायतुनि जे मुताबिक़ न बणाए। मतिलब ही त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जी अताअत खां सवाइ ईमान मुकमल नथो थिए। उन करे मुस्लमान ते ज़रूरी आहे त हू अल्लाह ताला जी अताअत सां गॾोगॾु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जी अताअत बि करे। इन करे त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जी ज़िंदगी असां लाइ रहनुमाईअ जो ज़रियो ऐं अमली नमूनो आहे। जीअं क़ुरान मजीद में इरशाद आहे, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। तर्जुमो, बेशक अव्हां लाइ अल्लाह जे पैगंबर जे तरीक़े में उम्दी पैरवी आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जी अताअत ऐं असहाब सॻोरा रज़ियल्लाहु अन्हुम। अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम लाइ अहिड़नि माण्हुनि खे चूंडियो जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जे हर अमल लाइ पंहिंजी जान खे क़ुर्बान करणु पंहिंजी नेक बख़्ती सम्झंदा हुआ। असहाब सॻोरा रज़ियल्लाहु अन्हुम ज़िंदगी जे सभिनी मामलनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जी पैरवी कंदा हुआ। उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जी फरमाबरदारीअ खे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु सम्झंदा हुआ। खाइणु, पीअणु, उथणु, वेहणु, हलणु, फिरणु, सुम्हणु, जाॻणु, मिलणु, जुलणु, मतिलब त ज़िंदगीअ जे हर मामले में नबी सॻोरे सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जी पैरवी कंदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जे फरमाबरदारीअ जे बारे में असहाब सॻोरनि रज़ियल्लाहु अन्हुम जो ही हाल हो जो हिकु भेरे पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम जुमे जे ॾींहुं मिंबर ते वेठा हुआ। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अस्हाबी वसल्लम सहाबनि सॻोरनि रज़ियल्लाहु अन्हुम खे फरमायो त वेही रहो। उन वक़्तु हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु
मस्जिद में अंदरि अची रहियो हो, जॾहिं हुन पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसहबी वसल्लम जा उहे लफ़्ज़ ॿुधा त फौरन उते ई वेही रहिया, त जीअं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जी नाफ़रमानी न थिए। जॾहिं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अॻिते अचण जो हुकुम कयो, तॾहिं हू उथी अॻिते आयो। उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त असहाब सॻोरा रज़ियल्लाहु अन्हुम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फरमाबरदारीअ जे बारे में केतिरे क़दुरु हिसास ऐं बाअमल हुआ। हिन सबक़ मां मालूम थियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अताअत जो मतिलबु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी ऐं फरमाबरदारी आहे। क़ुरान मजीद में जेतिरा बि अहकाम ॾिना विया आहिनि उन्हनि जो सम्झणु ऐं उन्हनि ते अमल करणु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अताअत खां सवाइ मुमकिन न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुस्लमाननि लाइ हिकु बहितरीन अमल जो नमूनो आहे। उन ते हली दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी ऐं अल्लाह ताला जी रज़ा हासिल करे सघिजे थी। जॾहिं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी ॿिन्ही जहाननि जी नाकामी ऐं अल्लाह ताला जे नाराज़गीअ जो सबबु आहे।